ठठोल करण कुरान शरीफ में मना हुआ, या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन। कहिड़ी सूरत में आहे? सूरत हुजरात में छा में? असा अन यकूनू खैरम मिनहुम, को बि कंहिं ते ठठोल न करे, थी सघे थो त उहे हिन खां भला हुजनि। हालांकि उमूमन मायुनि जो ज़िक्र अलॻि कोन हूंदो आहे, तर हुजनि त इन खां बि घणो बचो में आहे। तव्हां सां घणनि जी दिलि आज़ारी थिए, कंहिंजो काणो आहे त उनखे अखि न हुजण ते ठठोल कयो, को थोरो ॿातो आहे त उन ते ठठोल कजे, को लंगड़ो आहे मंडो आहे त उन ते ठठोल कजे। बाबा इहे सभु शयूं असां में बि त थी सघनि थियूं न। हुन जे दिलि ते छा थो गुज़रे, तव्हां महसूसु कयो आहे कॾहिं? पोइ चवंदा आहिनि त हिकिड़ो किसो आहे मणी सम्झाइण ख़ातिर, त हिकिड़ो काणू हो कंहिं ॻोठ में, सभु हुनखे काणू कोठींदा, हू ॾाढो दिलि आज़रदह थी करे मतलब एॾा त तायल आहिनि न माण्हू असां मां ई तव्हां मां, तंहिं के इस्तेहज़ा करणु ठठोल करणु इहो बि ज़ुबान जे गुनाहनि मां हिकिड़ो गुनाह आहे।